ओम शांति। अॼु मिले तारीख़ 6/2/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार तव्हांजी हार ऐं जीत जी हिस्ट्री खे यादि करो। पंहिंजे हार ऐं जीत जी हिस्ट्री खे यादि करो। इहे सुख ऐं दुख जो खेल आहे। हिन में 3/4 सुख आहे, 1/4 दुख आहे। इक्वल न आहे कंहिंजे लाइ, असांजे लाइ। प्रश्न आहे, इहो बेहद जो ड्रामो ॾाढो वंडरफुल आहे, कीअं? उत्तर आहे, इहो बेहद जो ड्रामो एतिरो त वंडरफुल आहे जो हर सेकेंड सॼी सृष्टि में जो थिए थो उहो वरी हूबहू रिपीट थींदो। इहो ड्रामो जूं मिसल हलंदो ई रहंदो आहे, टिक टिक थींदी रहंदी आहे, हिकु टिक न मिले ॿिए टिक सां। इन करे ॾाढो वंडरफुल ड्रामो आहे। जो बि मनुष्यनि जो पार्ट सुठो आहे बुरो आहे हलंदो आहे सभु नूंद आहे। हिन ॻाल्हि खे बि तव्हां ॿार ई सम्झंदा आहियो। ओम शांति। ओम शांति जो अर्थ ॿारनि सम्झायो आहे। ओम शांति जो अर्थ ॿारनि खे बाबा सम्झायो आहे। छोजी हाणे आत्म अभिमानी ठहो। आत्मा पंहिंजो परिचय ॾींदी आहे, मां आत्मा आहियां। आत्मा जो स्वधर्म शांति आहे। हाणे सभी आत्माउनि खे घर वञण जो प्रोग्राम हो। ये घर वञण जो प्रोग्राम केरु ॿुधाईंदो? ज़रूरु बाप ई ॿुधाईंदो। हे आत्माऊं, हाणे पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। सभी एक्टर्स अची विया आहिनि, बाक़ी थोरी सी आत्माएं रहियल आहिनि। हाणे सभिनि खे वापसि वञिणो आहे, पोइ पार्ट रिपीट करिणो आहे। तव्हां ॿार असल में आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयो। पहिरियों सत्युग में आयो, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे हाणे पराए देश पराए राज्य में अची करे पिया आहियो। इहो सिर्फ़ु तव्हांजी आत्मा ॼाणदी आहे, ॿियो कोई न ॼाणंदो आहे। तव्हां हिकु बाप जा ॿार आहियो। मीठे मीठे ॿारनि खे बाप चईंदा आहिनि। ॿार तव्हां हाणे पराए रावण देश में अची करे पिया आहियो। पंहिंजो राज्य भाग्य गवाए वेठा आहियो न। सत्युग में देवी देवता धर्म जा हुयो, जेके 5000 वर्ष थिया आहिनि। हाणे तव्हां पंहिंजो राज्य भाग्य गवाए वेठा आहियो। सत्युग में देवी देवता धर्म जा हुयो, जेके 5000 वर्ष थिया आहिनि। अधु कलाक तव्हां राज्य कयो, पोइ छोजी सीढ़ी हेठि बि उतरणो ज़रूरु आहे। सत्युग त्रेता पोइ द्वापर कलयुग में अचिणो आहे। इहो भुलिजो न। पंहिंजी हार ऐं जीत जी हिस्ट्री आहे, उनखे यादि करो। ॿार ॼाणंदा आहिनि, असां सत्युग में सतो प्रधान सुखधाम जा वासी हुयासीं। पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे दुखधाम में जर्जड़ीभूत अवस्था में अची करे पहुचा आहियूं। हाणे वरी तव्हां आत्माउनि खे बाप सां श्रीमत मिलंदी आहे। श्री आत्मा परमात्मा अलॻि रहे बहुकाल। तव्हां ॿार ॾाढा बहुकाल अलॻि रहिया आहियो न। पहिरियों तव्हां बिछड़ियो, पोइ सुख जो पाठ वॼाईंदा आया आहियो। पोइ तव्हांजो राज्य भाग्य छीने छॾियईं रावण। दुख जो पाठ में अची वियो। हाणे तव्हां ॿारनि खे वरी खां राज्य भाग्य वठिणो आहे, सुख शांति जो। आत्मा ई चईंदियूं आहिनि विश्व में शांति थिए। हिन समय तमो प्रधान थियण जे कारण विश्व में अशांति आहे। इहे बि शांति ऐं अशांति सुख दुख जो खेल आहे। तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों विश्व में शांति हुई। मूल वतन में त आहे ई शांति धाम, जिते आत्माएं रहंदियूं आहिनि। उते त अशांति जो प्रश्न ई न आहे। सत्युग में विश्व में शांति हुई, पोइ किरदे किरदे अशांति थी वई आहे। हाणे सॼे विश्व में शांति सभु चाहींदा आहिनि। ब्रह्म तत्व खे विश्व न चईंदासीं, उनखे ब्रह्मांड चईंदासीं, जिते तव्हां आत्मा ई निवास कंदा आहियो। आत्माउनि जो स्वधर्म आहे शांत। शरीर सां आत्मा अलॻि थियण सां शांत थी वेंदी आहे। पोइ ॿियो शरीर वठे तॾहिं चुरपुर करे। हाणे तव्हां ॿार हिते कंहिंजे लाइ आया आहियो? चईंदा आहियो बाबा पंहिंजे शांतिधाम सुखधाम में वठी हलो। बाबा वटि असां छो आया आहियूं? बाबा खे चऊं था बाबा असांखे शांतिधाम सुखधाम में वठी हलो। शांति अथवा मुक्तिधाम में सुख दुख जो पाठ न हूंदो आहे। सत्युग आहे सुखधाम, कलयुग आहे दुखधाम। उतरदे कीअं आहियो? हू त सीढ़ी में ॾेखारियो आहे न। तव्हां सीढ़ी उतरंदा आहियो, पोइ हिकु ई बार चढ़ंदा आहियो। पावन ठही चढ़ंदा आहियो, पतित ठही उतरंदा आहियो। पावन ठहिण बग़ैर चढ़ी न सघंदा, इन करे पुकारंदा आहियो बाबा अची करे असांखे पावन ठाहियो।
पावन ठहिण जे बिगैर असां चढ़ी नथा सघूं मथे। इन करे सॾु कंदा आहियूं बाबा अची करे असांखे पावन ठाहियो। त बाबा अॼु असांखे ॿुधाइनि था कीअं सीढ़ी उतरंदा ऐं चढ़ंदा पावन ऐं पतित ठहींदा आहियूं। पोइ वरी बाबा असांखे चढ़ाइण लाइ पावन ठाहींदा आहिनि। त शांती त परमधाम में हूंदी आहे, सतयुग में सुख शांती हूंदी, कलयुग आहे दुखधाम। त पहिरियों पावन शांती धाम में वेंदासीं, पोइ सुखधाम में ईंदासीं। पहिरियों सुख आहे पोइ दुख आहे। सुख जी मार्जिन ज़्यादा आहे, इक्वल हुजे पोइ कोई फ़ाइदो ई न आहे। अगरि सुख दुख इक्वल हुजे त कोई फ़ाइदो ई न आहे। असांजे जीवन में सुख जी मार्जिन ज़्यादा आहे। जीअं फालतू पोइ त जीअं फालतू थी वञे। बाप सम्झाईंदा आहिनि इहे जो ड्रामो ठहियलु आहे हुन में 3/4 सुख 1/4 कुझु न कुझु दुख आहे। इन करे हिनखे सुख दुख जो खेल चइबो आहे। बाप ॼाणंदा आहिनि मुंहिंजो बाप खे सवाइ तव्हां ॿारनि जे कोई बि न ॼाणे सघंदो आहे। मां ई तव्हांखे पंहिंजो परिचय ॾिनो आहे न, बाबा चईंदा आहिनि। ऐं सृष्टि जे आदि मध्य अंत जो परिचय ॾिनो आहे। तव्हांखे नास्तिक खां आस्तिक ठाहे ॾिनो मां। टिनी लोकनि खे बि तव्हां ॼाणंदा आहियो। भारतवासी त कल्प जी आयु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ई ॼाणंदा आहियो बाबा असांखे वरी खां पढ़ाइनि था। भारतवासी त कल्प जी आयु बि न ॼाणंदा आहिनि। असांखे त बाबा सभु कुझु ॿुधाए अथई, 3 लोक पूरी कल्प जी आयु सॼो ज्ञान असांजी बुद्धि में आहे। त हाणे त असांजे मन में शो छा जो प्रश्न उथणो ई न खपे। हाणे तव्हां ई ॼाणंदा आहियो बाबा असांखे वरी खां पढ़ाइनि था। बाबा गुप्त वेश में पराए देश में आया आहिनि। बाबा बि गुप्त आहिनि। मनुष्य पंहिंजी देह खे ॼाणंदा आहिनि, आत्मा खे न ॼाणंदा आहिनि। आत्मा अविनाशी आहे, देह विनाशी आहे। आत्मा ऐं आत्मा जे बाप खे तव्हांखे कॾहिं भुलिजणो न खपे। उहो बेहद जे बाप सां वरसो था वठूं। वरसो तॾहिं मिलंदो जॾहिं पवित्र ठहींदासीं असां। हिन रावण राज्य में तव्हां पतित आहियो, इन करे बाप खे पुकारंदा आहियो। 2 बाप आहिनि न, परम पिता परमात्मा सभी आत्माउनि जो बाप आहे। ईअं न ब्रदर्स ई सभु बाप आहिनि। जॾहिं जॾहिं भारत ते अति धर्म ग्लानी थींदी आहे तॾहिं सभी धर्मनि जो पारलौकिक बाप आहे उन्हनि खे भुलिजी वेंदा आहिनि। जॾहिं भारत में जॾहिं हिन दुनिया में ख़ासि भारत में धर्म जी अति ग्लानी थींदी आहे तॾहिं सभी धर्मनि जो पारलौकिक बाप आहे उनखे भुलिजी वेंदा आहिनि। तॾहिं बाप ईंदा आहिनि। इहो बि खेल आहे, छो जो बाप खे यादि करण बिना कंहिंजो बि उद्धार न थियणो। जो कुझु थींदो खेल रिपीट थींदो रहंदो आहे। तव्हां आत्मायूं केतिरो वारी पाठ वॼाइण ईंदियूं आहियो वेंदा। इहे नाटक अनादि जू मिसल हलंदो ई रहंदो आहे, कॾहिं बंदि न थींदो आहे। टिक टिक थींदी रहंदी आहे, परंतु हिकु टिक न मिले ॿिए सां। कहिड़ो वंडरफुल नाटक आहे न, ही टिक टिक थींदी रहंदी आहे, हिकु टिक न मिले ॿिए सां। सेकेंड सेकेंड जो कुझु सॼी सृष्टि में थींदो रहंदो आहे उहो रिपीट थींदो ई रहंदो। जो हर धर्म जा मुख्य पाठधारी आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदा आहिनि बाबा। उहे सभु पंहिंजो पंहिंजो धर्म स्थापन कंदा आहिनि, उन्हनि जे बारे में बाबा ॿुधाईंदा आहिनि। राजधानी वैसे ज्ञान बि ॾिसो ज़्यादातर त ज्ञान उहे ई सम्झंदा न जो मुख्य पाठधारी आहिनि। चाहे अलॻि अलॻि धर्म स्थापक बि ईंदा त उहो बि पंहिंजो पंहिंजो पाठ सम्झंदा। राजधानी न स्थापना कंदा आहिनि, हिकु परम पिता परमात्मा धर्म जी स्थापना कंदा आहिनि ऐं राजधानी अथवा डिनाइस्टी बि स्थापना कंदा आहिनि। उहो त धर्म स्थापन कंदा आहिनि, उन्हनि जे पिछाड़ी सभिनि खे अचिणो ई आहे। सभिनि खे वठी वञण केरु वठी वेंदो आहे? भई आत्माउनि खे हेठि त वठी अचूं, लेकिन मथे त हिकु जो ई कमु आहे। एॾी सारी आत्माउनि खे इकठो करे बाबा मथे वठी हलंदा आहिनि न। त कोई त ॾाढो थोरो पाठ वॼाईंदा आहिनि ऐं खलास, जीअं जीव जंतु निकिरंदा आहिनि ऐं मरिया। उन्हनि जी त जीअं ड्रामा में ॻाल्हि ई न आहे, अटेंशन कंहिं ॻाल्हि ते वेंदो आहे। हिकु त क्रिएटर तरफ़ जीअं सभु चईंदा आहिनि, जेके सभु चईंदा आहिनि उहो गॉड फादर परम पिता परमात्मा
त उहो सभी आत्माउनि जो पिता आहे। ऐं ॿियो अटेंशन किथे वेंदो आहे? हिकु त मुख्य क्रिएटर ते ई वेंदो। कंहिं तरफ़ वेंदो आहे? हिकु त क्रिएटर तरफ़ वेंदो, जेके उहो गॉड फादर हे परम पिता परमात्मा चईंदा आहिनि। उहो सभी आत्माउनि जो पिता आहे। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, उहो केतिरो वॾो बेहद जो, इहो केतिरो वॾो बेहद जो झाड़ आहे न। केतिरी मतांतर आहिनि, केतिरी वैराइटी चीज निकिरंदियूं आयूं आहिनि, गिनती करणु मुश्किल थी वेंदो आहे। फाउंडेशन आहे न, बाक़ी सभु बीठा आहिनि। फाउंडेशन आहे न, बाक़ी सभु बीठा आहिनि। बाप चईंदा आहिनि मिठा मिठा ॿारनि मां ईंदो आहे, तॾहिं जॾहिं अनेक धर्म आहिनि, हिकु धर्म न आहे। जॾहिं अनेक धर्म हूंदा आहिनि, फाउंडेशन प्राय लोप आहे। सिर्फ़ु चित्र ई आहिनि। आदि सनातन हुयो ही हिकु धर्म, बाक़ी सभु पोइ ईंदा आहिनि। त्रेता में ॾाढा आहिनि जो स्वर्ग में न ईंदा आहिनि। तव्हां स्वर्ग में अचणो बि फर्स्ट डायनेस्टी में अचण वारी त क्वालिटी वारी आत्मा हूंदी। तव्हां हाणे पुरुषारथ कंदा आहियोसि स्वर्ग नई दुनिया में वञो। बाप चईंदा आहिनि स्वर्ग में तव्हां तेसि ताईं ईंदव, तॾहिं अची सघंदव जॾहिं मूंखे यादि कंदव, पावन ठहींदव, दैवी गुणनि जी धारणा कंदव। बाक़ी झाड़ जी टाल टाली त अनेक आहिनि। ॿारनि खे झाड़ जो बि पतो पियो आहे कि असां सभु आदि सनातन देवी देवता आहियूं, स्वर्ग में हुयासीं। हाणे हाणे स्वर्ग आहे न, हाणे नर्क आहे। तॾहिं बाप प्रश्नावली ठाराई अथई कि पंहिंजे दिलि खां पुछो, असां सतयुगी स्वर्गवासी आहियूं या कलयुगी नर्कवासी आहियूं। सतयुग खां हेठि कलयुग में उतरंदा आहियो, पोइ मथे कीअं वेंदा आहियो? बाप शिक्षा ॾींदा आहिनि त सतो प्रधान खां तमो प्रधान खां सतो प्रधान कीअं ठहियो? पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो त योग अग्नि सां तव्हांजा पाप कटिजी वेंदा। कल्प पहिरियों बि तव्हांखे ज्ञान सिखलाए करे देवता ठाहियो हुयो न। हाणे तव्हां तमो प्रधान ठही विया आहियो, पोइ ज़रूरु कोई त सतो प्रधान ठाहिण वारो हूंदो न। बाबा चईंदा आहिनि हाणे त तमो प्रधान ठही आहियो, पोइ ज़रूरु कोई त सतो प्रधान ठाहिण वारो हुजे न। पतित पावन कोई मनुष्य न थी सघंदो आहे। हे पतित पावन, हे भॻवान जॾहिं चईंदा आहियूं त बुद्धि मथे हली वेंदी आहे। उहा निराकार आहे, बाक़ी सभु आहिनि पाठधारी, सभु पुनर्जन्म वठंदा रहंदा आहिनि। मां पुनर्जन्म रहित आहे, सभु पुनर्जन्म वठंदा रहंदा आहिनि। मां पुनर्जन्म न वठंदो आहियां, इहो ड्रामो ठहियलु आहे, हिनखे कोई ॼाणंदो न आहे। बाबा चईंदा आहिनि सभु पुनर्जन्म वठंदा रहंदा आहिनि, मां त पुनर्जन्म वठंदो ई न आहियां। इहो ड्रामो ठहियलु आहे, हिनखे कोई ॼाणंदो न आहे। तव्हां बि न ॼाणंदा आहियो। हाणे तव्हांखे सुदर्शन चक्रधारी चइबो आहे न। तव्हां पंहिंजी स्व आत्मा जे धर्म में ठहिरो, पंहिंजे खे आत्मा निश्चय करो। बाप सम्झाईंदा आहिनि इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, हिन करे इन जो नाम आहे सुदर्शन चक्रधारी। बाप सम्झाईंदा आहिनि हा इहे सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, हिन करे तव्हां ॼाणंदा आहियो न त तव्हांजो नाम आहे सुदर्शन चक्रधारी। ॿियो कंहिंखे इहे ज्ञान न आहे त तव्हांखे ॾाढी ख़ुशी हुजणी खपे। बाप असांजो टीचर बि आहे, ॾाढो मिठो बाबा आहे न। बाबा जहिड़ो मिठो ॿियो कोई आहे न। तव्हां पारलौकिक बाप जा ॿार परलोक में रहण वारी आत्मायूं आहियो। बाप बि परम धाम में रहंदा आहिनि। जीअं लौकिक बाप ॿारनि खे जन्म ॾेई पालना करे पिछाड़ी में सभु कुझु ॾेई वेंदा आहिनि न, छो जी ॿार वारिस आहिनि, इहो क़ाइदो आहे। त जो बेहद जे बाप जा ॿार ठहींदा आहिनि, बाप चईंदा आहिनि सभु कुझु वारिस, सभु कुझु वापसि वाणी सां परे सभिनि खे वञिणो। जीअं घर में बि बाप ॿारनि खे जन्म ॾेई पालना करे पिछाड़ी में सभु कुझु ॾेई वेंदो आहे, छो जो ॿार वारिस हूंदा आहिनि। ये क़ाइदो आहे। तव्हांजो बेहद जे बाप जा ॿार ठहींदा आहियो, बाप चईंदा आहिनि हाणे सभिनि खे वापसि वाणी खां परे घर वञिणो। हुते आहे साइलेंस, पोइ आहे मूवी, पोइ आहे हिते टॉकी,
मथे मथे आहे साइलेंस। पोइ आहे मूवी, असां मूवी इशारनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। पोइ हेठि आहे टॉकी वर्ल्ड, हेठि आहे टॉकी वर्ल्ड। पोइ असां हिन मुख 5 तत्वनि जे मुख सां वेही करे ॻाल्हाईंदा आहियूं त आवाज़ ईंदी आहे। ॿार सूक्ष्म वतन में वेंदा आहिनि, साक्षात्कार थींदो आहे, आत्मा निकिरी न वेंदी आहे। जॾहिं असां सूक्ष्म वतन में वेंदा आहियूं त असांजी आत्मा न निकिरंदी आहे, सिर्फ़ु बुद्धि सां होॾे वेंदा आहियूं। बाबा चईंदा आहिनि ड्रामा में जो नूंद आहे उहो सेकेंड रिपीट थींदो ई रहंदो आहे, 1 सेकेंड न मिले ॿिए सां। जो बि मनुष्य पाठ हलंदो आहे, जो बि मनुष्यनि जो पाठ हलंदो आहे, सुठो या बुरो सभु नूंद आहे। सतयुग में सुठो आहे, कलयुग में बुरो आहे, बुरो पाठ वॼाईंदा आहिनि। कलयुग में मनुष्य दुखी हूंदा आहिनि। राम राज्य में छीछी ॻाल्हियूं न हूंदियूं आहिनि। राम राज्य रावण राज्य इकठो न थी सघंदो आहे। ड्रामा खे न ॼाणण जे कारण चईंदा आहिनि सुख दुख परमात्मा ॾींदो आहे। जीअं शिव बाबा जो कंहिंखे पतो न आहे न, त कंहिंखे ड्रामा जे बारे में पतो ई न आहे, इहे सुख ऐं इहे दुख, त इन करे चई ॾींदा आहिनि सुख दुख परमात्मा ॾींदो। भई सुख दुख जी दुनिया हलणी आहे। जीअं शिव बाबा जो कंहिंखे पतो न आहे न, वैसे रावण जो बि कंहिंखे पतो न आहे। जो शिव बाबा जो कंहिंखे पतो न आहे यथार्थ, हा पूजा कंदा आहिनि लेकिन पतो न आहे। उहे रावण जी खे बि जलाईंदा आहिनि लेकिन उनखे यथार्थ रीति उनजे बारे में पतो न आहे। शिव जयंती हर वर्ष मल्हाईंदा आहिनि, त रावण मरंती बि हर वर्ष मल्हाईंदा आहिनि। शिव जी जयंती मल्हाईंदा आहिनि, रावण जी मरंती मल्हाईंदा आहिनि। हाणे बेहद जो बाप पंहिंजो परिचय ॾियनि था कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मुंहिंजे बाप खे यादि करो। बसि हाणे बाबा छा था चवनि, ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। बाप त ॾाढो मिठो आहे। बाबा पंहिंजी महिमा वेही थोरी कंदा, जंहिंखे सुख मिलंदो आहे उहो महिमा कंदा आहिनि। बाबा पंहिंजी महिमा वेही न थोरी कंदा, जंहिंखे सुख मिलंदो आहे उहो महिमा कंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बाप सां वरसो मिलंदो आहे, बाप प्यार जो सागर, पोइ सतयुग में तव्हां प्यारे मिठा ठहींदा आहियो। कोई चए हुते बि त विकार आदि आहे, चओ हुते रावण राज्य ई न आहे। कोई चए अगरि हुते बि विकार आहे त चओ हुते रावण राज्य ई न आहे, त कीअं विकार हूंदो। रावण राज्य द्वापर खां हूंदो आहे। केतिरो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि बाबा। बाबा प्यार जो सागर आहे। सतयुग में तव्हां ॾाढा प्यारा मिठा हूंदव। त बाबा चईंदा आहिनि रावण राज्य हूंदो ई न आहे। कोई चए अगरि हुते बि विकार आहे त चओ हुते रावण राज्य आहे ई न। रावण राज्य त द्वापर खां शुरू थींदो आहे। केतिरी सुठी रीति बाबा सम्झाईंदा आहिनि। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे बाबा केॾो सुठी रीति सम्झाईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की कोई ॼाणंदो ई न आहे, हिन समय ई तव्हांखे सम्झाईंदा आहिनि, पोइ तव्हां देवता ठही वेंदा आहियो। देवताउनि सां ऊच कोई आहे न, इन करे उते गुरू करण जी दरकार ई न आहे। देवताउनि खां ऊच कोई आहे ई न, इन करे उते कॾहिं गुरू कंदा ई न आहिनि। त हिते त ढेर गुरू कंदा आहिनि। पहिरियों भॻवानु, पोइ देवी देवता, पोइ देवी देवताउनि जी हुन खां वॾो कोई आहे न, त उते कोई गुरू हूंदो ई न। हाणे बि ॾिसो ढेर जा ढेर गुरू बि त देवी देवताउनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि, त सभिनि खां वॾो उहो, उन्हनि कंहिंजे अॻियां मथो न टेकियो हुयो। उन्हनि परमात्मा खां वरसो वरितो हुयो। सतयुग आहे हिकु, सतगुरू आहे हिकु। सिख माण्हू बि चईंदा आहिनि सतगुरू अकाल मूर्त आहे ई सतगुरू। उहो कालनि जो काल महाकाल आहे। उहो काल त हिक खे वठी वेंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां त सभिनि खे पवित्र ठाहे करे पहिरियों सभिनि खे शांति धाम में वठी हलंदमि, पोइ नंबरवार सां सुखधाम में हली ईंदासीं। अगरि मुंहिंजो ठही करे पोइ माया जा ठही आओ त चइबो आहे गुरू जो निंदक ठौर न पाए। अगरि मुंहिंजो ठही करे माया जा ठही आओ त चईंदासीं गुरू जो निंदक ठौर न पाए। उहो स्वर्ग आहे संपूर्ण सुख। उहो स्वर्ग जो संपूर्ण सुख न पाए सघंदा, उहो प्रजा में हली वेंदा। बाप चईंदा आहिनि ॿार मुंहिंजी निंदा न करायो, मां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहियां।
त दैवी गुण बि धारण करणा आहिनि, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। बाप चईंदा आहिनि मां आयो ई आहियां ताकी सुखधाम जो मालिक ठाहिणु। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां ताकी सुखधाम जो मालिक ठाहिण लाइ आयो आहियां। बाप आहे प्यार जो सागर, मनुष्य आहे दुख ॾियण जो सागर। काम कटारी हलाए करे हिक ॿिए खे दुख ॾींदा आहिनि। हुते त इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि, हुते आहे ई राम राज्य न। मां स्वर्ग जो तव्हांखे मालिक ठाहींदो आहे, दैवी गुणनि जी धारणा करणी आहे, कंहिंखे दुख न ॾियणो। इहे बाबा जी धारणा युक्त ॻाल्हियूं आहिनि। बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां सुखधाम जो मालिक ठाहिणु। बाप प्यार जो सागर, मनुष्य दुख ॾियण जो सागर। काम कटारी हलाए करे हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। उहा हुते त इहे ॻाल्हियूं हूंदियूं ई न आहिनि, हुते त आहे ई राम राज। योग बल सां ॿार पैदा थींदा आहिनि। हिन योग बल सां तव्हां हिन योग बल सां सॼे विश्व खे पावन ठाहींदा आहियो। तव्हां वारिस आहियो, परंतु अननोन वारिस, वेरी वेल नोन। तव्हां ॾाढा नामी ग्रामी ठहींदा आहियो। पोइ भक्ति मार्ग में तव्हां देवियुनि जी केतिरा मंदर ठाहींदा आहियो। चईंदा आहिनि अमृत जो कलश माताउनि जे सिर ते रखियईं। गऊ माता चइबो आहे न। इहे ज्ञान आहे, पाणी जी ॻाल्हि न आहे। तव्हां आहियो शिव शक्ति सेना। तव्हां माण्हू पोइ कॉपी करे केतिरा गुरू ठही करे वेठा आहिनि। उहो माण्हू तव्हां आहियो शिव शक्ति सेना। उहो माण्हू पोइ कॉपी करे केतिरा गुरू ठही करे। असां त परमात्मा खां शक्ति वठी करे ॾियूं था। असां थोरी था चऊं असां गुरू आहियूं न। असां मास्टर, बाबा चईंदा आहिनि न तव्हां स्वरूप था ठहो। मां त सागर आहियां। हाणे त तव्हां सच जी नैया में वेठा आहियो न। ॻाईंदा आहियूं नैया मुंहिंजी पार लॻायो। हाणे खिवैया मिलियो आहे हुन पार वठी हलण लाइ। हाणे खिवैया मिलियो आहे स्वर्ग में वठी वञण लाइ। वैश्यालय में छा शिवालय में वठी वेंदा आहिनि। उन्हनि खे बागवान बि चईंदा आहिनि। काटन जे जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि बाबा। बाबा ॾिसो हाणे वैश्यालय खां बाबा शिवालय में वठी था हलनि असांखे। बाबा खे बागवान बि चइबो आहे। काटन जे जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहींदा आहिनि। हुते त आहे ई सुख। हुते दुख न आहे। बाबा जो पर्चा छपाइण लाइ चईं उन में लिखो पंहिंजी दिलि सां पुछो असां स्वर्गवासी आहियूं या नर्कवासी। ॾाढा प्रश्न पुछी सघंदा आहियो। सभु चईंदा आहिनि भ्रष्टाचार आहे त ज़रूरु कोई समय श्रेष्ठाचारी बि हूंदासीं। उहे देवता ई हुया, हाणे न आहिनि। जॾहिं देवी देवता धर्म प्रायलोप थी वञे त भॻवान खे अचिणो पवंदो आहे। बाबा चवनि था हिकु धर्म जी स्थापना करणु बाबा हाणे आहिनि। सभी धर्मनि जो विनाश कराए हुननि खे परमधाम में पहुचाए। असांजो देवी देवता धर्म फूलनि जो बगीचो आयो की आयो। सुख शांति जी दुनिया, पवित्रता जी दुनिया आई की आई। गोया तव्हां पंहिंजे लाइ स्वर्ग जी स्थापना था करो। कीअं? बाबा जी श्रीमत ते हली करे। अच्छा मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप समान प्यार जो सागर ठहिणो आहे, दुख जो सागर न ठहिणो आहे। बाप जी निंदा कराइण वारो कोई कर्म न करिणो आहे। ॾाढो मिठो प्यारो ठहिणो आहे असांखे। ॾाढो ई मिठो बाप समान ॾाढो ई प्यारो ठहिणो आहे। ॿियो आहे योग बल सां पवित्र ठही करे पोइ ॿियनि खे बि ठाहिणो आहे। काटन जे जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहिण जी सेवा करो। काटन जे जंगल खे फूलनि जो बगीचो ठाहिण जी सेवा करो। हिन समय काटन जो जंगल आहे, हाणे फूलनि जो बगीचो ठाहिण जी ख़ुदि बि ठही आओ त ॿियनि खे बि ठाहो। सदा ख़ुशी में रहणो आहे कि असांजो मिठो बाबा बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरू बि आहे। उन जहिड़ो मिठो कोई आहे ई न। वरदान आहे परमात्म दुलार खे प्राप्त करण वारा हाणे जा सो भविष्य जा राज़ लारा ठहो।
संगम ते तां भगवान बाप भाग्यवान ॿार ही दिलाराम जे दिलार जा पात्र आहे। ये परमात्मा दुलार कोटन में कोई आत्माउनि खे ही प्राप्त थींदो आहे। हिन दिव्य दुलार द्वारा राज दुलारा ठही वेंदो। राज दुलारा अर्थात हाणे जा बि राजा, भविष्य जा बि राजा। भविष्य खां पहिरियों हाणे असां स्वराज्य अधिकारी ठहींदासीं। भविष्य खां पहिरियों हाणे असां स्वराज्य अधिकारी ठहींदासीं। जीअं भविष्य राज्य जी महिमा आहे, हिकु राज्य हिकु धर्म, ईअं ई हाणे सर्व कर्मेंद्रियनि ते आत्मा जो हिकु छत्र राज्य आहे। सर्व कर्मेंद्रियनि ते आत्मा जो हिकु छत्र राज्य आहे। स्लोगन आहे, पंहिंजी सूरत सां बाप जी सीरत ॾेखारण वारा ही परमात्मा स्नेही आहे। पंहिंजी सूरत सां, असांखे पंहिंजी सूरत सां परमात्मा जी सीरत अर्थात परमात्मा जो गुण, शक्तियूं, कर्तव्य खे ॾेखारिणो। असांजे संकल्प बोल कर्म परफेक्ट बाबा जहिड़ा हुजणा खपनि, तॾहिं बाबा जी सीरत ॾेखारण वारा ही परमात्मा स्नेही आत्मा कहलाईंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।